सांगड़ राजेश कुमार हरदसानी तरफ़ां हरदसानी हाउस सांगड़ में रोशनी जो त्यौहार दिवाली मल्हाइण लाइ हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा, ज़िले काउंसिल जे चेयरमैन सैयद रियाज़ हुसैन शाह खुरासानी, सीनियर सुपरिटेंडेंट पुलिस SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो, डिप्टी डायरेक्टर इतलाह ज़फ़र अली मंगी, म्यूनसिपल चेयरमैन राशिद इस्लाम मुग़ल, असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफ़ीक अहमद आरिसर, DSP सांगड़ लोंग खान शर समेत शहर जी सियासी समाजी ऐं वापारी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो त दीवाली ख़ुशियुनि जो त्यौहार आहे। असां ज़िले समेत मुल्क में मज़हबी हम आहंगी खे फ़रोग़ ॾियण लाइ हिक ॿिए जे ईदुनि ऐं त्योहारनि में शिरकत करे ख़ुशियूं विरहाईंदा आहियूं। हीउ सिलसिलो सिंध में सदियूं पुराणो आहे। ज़िले काउंसिल चेयरमैन ऐं SSP चयो त असीं सभु सदियुनि खां हिन सरज़मीन ते आबाद आहियूं ऐं हिक ॿिए जी ख़ुशियुनि में भाॻे भाईवार रहंदा आहियूं। इन मौक़े ते राजेश कुमार हरदसानी आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे चयो त हिन दीवाली ॾींहंनि ऐं अमन जो त्यौहार आहे। हिन सिलसिले में असीं ॾिया ॿारे घरनि खे सिंगारे ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। इन मौक़े ते फादर सांगड़ चर्च नज़ीर क्रिश्चियन समेत केतिरा ई मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़ह जा माण्हू बि मौजूदु हुआ, जिन हिंदू बिरादरी खे दीवाली जी वाधायूं ॾिनियूं ऐं केक काटे नेक तमन्नाउनि ऐं यकजहतीअ जो इज़हार कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।